भी छा करियूं। असीं कम सां कराची वियासीं, हुते कमु कयोसीं, पोइ मोबाइल वरितो, पोइ राब्तो हलियो हुन सां टिकटॉक ते, फेसबुक और टिकटॉक ते। जी जी 3-4 महीना ये ॻाल्हि मां ईअं फ़ोन ते राब्तो हलियो, पोइ पसंदि कयोसीं, पोइ अब्दुल्ला शाह गाज़ी ते आयासीं, पोइ हिक ॿिए खे ॾिठासीं, पसंदि कयासीं, पोइ शादी कई असां। शादी किथे कई, निकाह किथे कयो? हिते शीशन कोर्ट में, मीरपुर ख़ास में। पंहिंजी पसंदि सां मूं निकाह कयो आहे। जी हिकिड़ो मुंहिंजो खालू आहे हुमेर, ॿिया हिकिड़ो खमीस आहे, हिकु रोशन, इहे आहिनि। इहे असांखे मारी बि सघनि था, मुंहिंजे घर वारे खे बि मारे सघनि था। फयाद अली साईं, असांजो कराची में थियो, मां सईदाबाद कमु कंदो हुउसि बिरयानी जो, त असांजो टिकटॉक ते राब्तो थियो। पोइ असांजो राब्तो थियो, पोइ आउं कराची वियोसि, पोइ असांजी हिते मुलाक़ात थी अब्दुल्ला शाह गाज़ी ते। पोइ हिन मूंखे चयो आउं तोसां शादी करण थी चाहियां, पोइ असां ॿिन्ही हिक ॿिए खे पसंदि कयो। पोइ असीं हिते आयासीं शीशन कोर्ट, 3 तारीख़ 6 महीनो 2025 में असांजो निकाह थियो शीशन कोर्ट में जज जे साम्हूं। हाणे इहो आहे त असांखे हितां खां फ़ोनूं अचनि पियूं पुलिस वारनि जूं, हेॾां होॾां मुंहिंजे भिरावनि खे अचनि पियूं, धमकियूं ॾियनि पिया, त असांखे तहफ़ुज़ खपे थो। हाणे इहे धमकियूं पुलिस वारा ॾियनि पिया, चवनि था हीअं छोकिरी खई आहे, हीअं अगवा आहे, हीअं हूअं आहे, लेकिन छोकिरी असांजे साम्हूं वेठी आहे, न असां अगवा कयो आहे, न कुझु, असां प्यार मोहबत जो प्रणो कयो आहे। हाणे असांजे हितां इहो मुतालबो आहे असांखे तहफ़ुज़ ॾियणो वञे। डप असांखे इन जे माइटनि मां आहे बसि। इहे रोशन आहे, खमीसो आहे, ऐं हुमेर आहे, ऐं ॿ इन जा भाउ आहिनि, अख़्तियार, गुलज़ार।